खराड़ू रिपोर्टर सजाद हुसैन मंगी साफ़ी नसरुल्लाह गडानी शहीद आहे जेको हमेशा ज़िंदा रहंदो। रफ़ीक सूमरो संदसि कातिलनि सहूलतकारनि ऐं मददगारनि खे फुल फोर गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। तहरीक अमन सरबराह शहीद साफ़ी जे ख़ानदान सां हिन ॾुख जी घड़ीअ में शरीक आहियूं। रब पाक खेनि सब्र अता करे। रिपोर्ट मूजिब तहरीक अमन चेयरमैन हाफ़िज़ रफ़ीक अहमद सूमरो अॼु मीरपुर माथेलो ॻोठ कबूल गडानी पहुची शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे भाउ सां ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके माण्हू क़ौमुनि लाइ धरतीअ लाइ माण्हुनि लाइ ज़िंदा हूंदा आहिनि ऐं मरंदा आहिनि इहे अमर थी वेंदा आहिनि। साफ़ी नसरुल्लाह गडानी शहीद आहे, हमेशह ज़िंदा रहंदो। असांजे ज़ालिम समाज में हक़ सच ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे। असां सभिनीनि खे हक़ सच जी राह वठणु घुरिजे, तॾहिं समाज में तब्दीली ईंदी। शहीद जे सोगवार ख़ानदान सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। रब पाक खेनि सब्र जो तौफ़ीक़ ॾे। हुकूमत खां मुतालबो कयूं था त जेके बि उन क़त्ल में मुलविस आहिनि उन्हनि कातिलनि सहूलतकारनि खे मददगारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे जीअं अॻिते अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। उन मौक़े ते साणस ज़िलो काउंसिल सखर जे मेंबरान सफ़ीउल्लाह समायर एडवोकेट गुलबहार अंधड़ तहरीक अमन यूनिट मीरपुर माथेलो जो नायब सदर जब्बार भुट्टो ऐं इनाम सूमरो गॾु हुआ। नसरुल्लाह गडानी जे तॾे ते मौजूदु आहियूं। असांजो समाज जेको इंतिहाई ज़ालिम समाज आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारा एजेंसियूं सरकारी निज़ाम अफ़सरशाही हुक्मरान तबिको चौतरफ़ ख़ासि करे असांजी सिंध वरतल आहे, मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में वरतल आहे। ज़ाहिर आहे एॾे वॾे बुरे समाज में जेकॾहिं की माण्हू हक़ सच जी ॻाल्हि कंदा ऐं उन में तब्दीली जी ॻाल्हि कंदा त उन्हनि खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे। ऐं नसरुल्लाह शहीद जेको क़तल आहे, शहादत आहे, इहा बि इन सिलसिले जी कड़ी नज़र अचे थी। जॾहिं को बि माण्हू सच ऐं हक़ ते बीहंदो आहे त कुझु धुरियूं उनखे रस्ते तां हटाइण जी नाकाम कोशिशि कंदियूं आहिनि। ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे, दुख आहे नसरुल्लाह मरहूम जी शहादत जो, क़तल जो, लेकिन ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त उहो शहीद आहे ऐं शहीद ज़िंदा हूंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते जेके माण्हू क़ौमुनि जे लाइ, धरती जे लाइ, माण्हुनि जे लाइ ज़िंदा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे लाइ मरंदा आहिनि, उहे अमर थी वेंदा आहिनि। अॼु नसरुल्लाह मरहूम जी शहादत, उनजा जनाज़ा, उनजो माण्हुनि जो रुझान